बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में खुश्क बेसण खणी उन में मिठी सोडा, अछो जीरो, सॼा धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु शामिलु करे मिक्स कंदासूं ऐं उन सां गॾु शामिलु कंदासूं सन्हो कटियल बसर, सन्हो कटियल धाणा ऐं सन्हो कटियल मिर्च। पोइ इहे मसाला मिक्स करे थोरो पाणी विझंदासूं त जीअं हिकु नरम मसाले वारो बैटर ठहे बेसण जो पकोड़नि लाइ। पोइ हिन तयारु थियल बेसण में असां शामिलु कंदासूं सनी कटियल, धोतल साफ़ु थियल सनी कटियल पालक जा पत्ता। पोइ इहे पन चङी तरह इन ठहियल बेसण में असां मिलाईंदासूं। पोइ चमचे जी मदद सां असां गरम तेल में पकोड़ा तरींदासूं। जॾहिं पकोड़ा हिकु पासे कड़क थी वञनि त उथलाए ॿिए पासे तरींदासूं ऐं चङी तरह ॿिन्ही पासे असां पकोड़नि खे सुनहरो गोल्डन कंदासूं। जॾहिं ॿिन्ही पासे पकोड़ा गोल्डन ऐं कड़क थी वञनि ऐं अंदरां पची वञनि त लाहे हिकु प्लेट में रखंदासूं। तयारु आहिनि असांजा पालक जा मज़ेदार पकोड़ा, ग़िज़ाइत सां भरपूर ऐं ज़ाइके वारा।